लाड़काणे खां रिपोर्ट करे रहियो आहे हैदर अली सुर्हियो। लाड़काणो में फोती कोटा जे मुलाज़िमनि पारां जाइज़ मुतालबनि जी मञता लाइ जिन्नाबाग चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते ऑल सिंध फोती कोटा एक्शन कमेटी जे मरकज़ी वाइस चेयरमैन ज़हीरुद्दीन समेजो, ज़ैनुल आबदीन हुलियो, इरफान सियाल ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में एहतजाजी रैली कढी नारेबाज़ी कई वई। मुज़ाहिरे दौरान संदन चवणो हो त असीं मुसलसल 1.5 साल खां एहतजाज करियूं पिया त सुप्रीम कोर्ट जी पाबंदी वारे फ़ैसिले खां अॻु फोती कोटा जे रोकियल केसनि ऐं जमा थियल दरख़्वास्तुनि ते फोती कोटा जी नौकरी वालदेन जे मरहूम कोटा ते ॾिनी वञे, पर उन जे बावजूद असांजो जाइज़ मुतालबो नथो मञियो वञे, जेको सरकार जो ॿिटो मयार ऐं कारो निज़ाम आहे ऐं सिविल सर्वेंट 1973 जे कानून जे पिण भञकड़ी आहे। हुननि चयो त असीं सदर आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी समेत सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह खां पुरज़ोर मुतालबो कयूं त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहब पारां ॾिनल फोती कोटा बहाल करे समूरा पेंडिंग केस हल करे साणनि इंसाफ़ कयो वञे।